काबिल सदे तराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम मजीद दोस्तों भाइरों बुजुर्गों, मां अल्लाह तबारक व तआला जी कुरान अज़ीम जहाँ 15 सिपारे जे मुंड वारी आयत तिलावत कई आ जेका मेराज नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां वास्तो रखे थी। दुआई त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद अल्लाह सी असां समूरन खे कुरान अज़ीम जे दसल दग जे मथा अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए। उलमा जी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ आवरी, संगत जो जानी माली तावन अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मकबूल फरमाए। घोटकी जे नजदीक